अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह इस्लामाबाद पहुची वियो। ज़रियनि मूजिब वॾे वज़ीर अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ सां बि मुलाक़ात कंदो। मुलाक़ात दौरान कराचीअ जे मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा ऐं हू वफ़ाक़ी हुकूमत जे अहम उहिदेदारनि सां बि मुलाक़ात कंदो। हिक सिंध हिक निज़ाम सिंध जी वहदत ते वार ऐं कराचीअ खे ॿिनि हिसनि में विराइण जी साज़िश ख़िलाफ़ जियाला रस्तनि ते निकिरी आया। टंडो मोहम्मद ख़ान, कंदकोट, नओं देरो, कंबर, बदीन, सिजावल ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धरणो ऐं एहतजाज। वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी ऐं एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त कराचीअ खे सिंध खां धार करण वारी साज़िश खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथो करे सघिजे। वफ़ाक़ पंहिंजो रवैयो दुरुस्त न कयो त समूरे सिंध में एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। वफ़ाक़ जो सिंध हुकूमत सां 6 मसइला हल करण ते इत्तफ़ाक़। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जे मुताबिक़ पाणीअ जी फ़राहमी ऐं नेकाली, नालनि जी सफ़ाई ऐं तजावुज़ात जे ख़ात्मे ते कमु कयो वेंदो। रोडनि जी मरमत ऐं ट्रांसपोर्ट जा मसइला हल करण ते इत्तफ़ाक़ थियो। असद उमर ॿुधायो त उहे मामला आइनी तौर ते सिंध हुकूमत जी ई ज़िमेदारी आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो, पनो आकिल में हिक ई घर जा 11 भाती क़त्ल। घर जे सरबराह पंहिंजे घरवारी, नुंहुं, धीउ, नंढड़नि ॿारनि ऐं पुट खे तेज़धार शइ सां क़त्ल करे छॾियो। जंहिं जे बारे में ॿुधायो पियो वञे त जवाबदार कुझु अर्सो पहिरियां पंहिंजे भाउ खे बि क़त्ल कयो हुयो, जंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन ठीकु न पियो ॿुधायो वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।